गाल तव्हांजे ज़हन में पकी वई तो मोहब्बत ईमान ऐं अमल साले जे करे थींदी आहे। हिकु त मोहब्बत ज़ाहिरी आहे, ॾेखाव वारी। वॾेरो को अची वञे न सभु झुकी हथ ॾींदा। सूबेदार अची वञे, डीसी कमिश्नर वॾो को ऑफिसर अची वञे, सभु झुकी हथ ॾींदा। पर इहा मथां वारी मोहब्बत आहे, उनजे जूतनि जे टप खां। जेकॾहिं अॼु हिन जी इज़त न कंदासीं त सुभाणे ॿधाईंदो, पादरंदो, मारींदो। ईअं आहे की न? पर जेकॾहिं कंहिं ॾाढ़ी वारे सां, आलिम दीन सां तव्हां झुकी था मिलो, तव्हां खां पुछां थो छा उन आलिम खां तव्हां ॾिजो था? ॻाल्हायो न था? छाजे करे? इहा आहे दिली मोहब्बत। अल्लाह तो फरमाए इहा मोहब्बत ईमान जे तुफ़ैल, अमल साले जे तुफ़ैल, वो मुसलमाननि जे दिल में विझे। जिते जिते मोहब्बत आहे उते उते दीनदारी है। जिते जिते दीनदारी है उते उते मोहब्बत। अॼु घर घर जे अंदर झगड़ो, घर घर जे अंदर लड़ाई, आवाज़ ॻाल्हाइण जे लाइ तयार कोन्हे। मूंखे ॿुधायो को अहिड़ो घर तव्हांखे सुझे थो जिते सभु भाउ पाण में हिक ई दस्तरखान विछाए मानी करे खाईंदा हुजनि। नफ़रतूं अची वियूं, मोहब्बत वई। छो त दीनदारी असां में न आहे रही, ईमान असां में न आहे रहियो, अमल साले असां में न आहे रहियो। जेकॾहिं ईमान ऐं अमल साले हुजे, हा ख़ुदा जो कसम अहिड़ी मोहब्बत जा मंज़र तव्हांखे नज़र अचंदा। इहा ॻाल्हि तव्हांखे चैलेंज सां चवां थो, तव्हां वञी जाइज़ो वठो। जिते जिते लड़ाई आहे, जिते जिते झगड़ो आहे, जिते जिते नफ़रत आहे, उते दीनदारी न आहे। जिते जिते दीनदारी आहे उते उते मोहब्बत। ॻाल्हि समझ में अचे पई या न? मालिक काइनात जो फ़ैसिलो आहे। अल्लाह से तो फरमाए ऐं मोहब्बत ईमान ऐं अमल साले जी बरकत सां माण्हुनि में पैदा कई। ॿी ॻाल्हि, अॼु जी ही बाबरकत मजलिस ऐं मुंहिंजो अचणु थियो हुयो इत्तफ़ाक़ी, बयान करण जो को प्रोग्राम कोन हुयो। अचण खां बाद साथियुनि जे इसरार जे करे तव्हांजे साम्हूं मुखातिब थियो आहे। टुटल फुटल ॻाल्हियूं ॿ टे तव्हांजे साम्हूं तेसीं ताईं अर्ज़ु रखां थो जेसीं ताईं महिमान ख़ासि कोन्हनि। ॿी ॻाल्हि अॼु जी मजलिस जे हवाले सां, अॼु जी जेका मजलिस आहे जंहिंमें ॿुधण में आयो त हिकु नंढड़े ॿार क़ुरान करीम मुकम्मल कयो। पहिरीं त आउं उनजे वालिदैन खे मुबारकबाद पेश कयां। हदीस में ईंदो आहे मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो क़यामत जे ॾींहुं उन हाफ़िज़ क़ुरान जे वालिदैन खे उहो ताज पारायो वेंदो, चंड ऐं सिज उन ताज जो मुक़ाबिलो न करे सघे। अल्लाह ताला असां सभिनी खे तौफ़ीक़ नसीब। इन क़ुरान जी अज़मत जी तव्हांखे ख़बर आहे त हीउ क़ुरान आहे कहिड़ी शइ? जॾहिं दुनिया में जेके भी शयूं आहिनि, हर शइ जे अंदर हिकु रूह आहे, हिकु जिस्म आहे।